सरफराज बुगटी बलूचिस्तान जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो। पीपल्स पार्टी उम्मीदवार सरफराज बुगटी 65 मेंबरनि जे ऐवान मां 41 वोट खणी बलूचिस्तान जो वॾो वज़ीर चूंडिजी वियो। जमायत इस्लामी जे अब्दुल मजीद बादीनी ऐं हक़ दो तहरीक जे मालिक हिदायतुल्लाह रहमान बि सरफराज बुगटी जी हिमायत में वोट ॾिनो। JUI नेशनल पार्टी वोटिंग में हिसो न वरितो। बलूचिस्तान जे नए वॾे वज़ीर जी हलफबरदारी तक़रीब अॼु मंझंदि 6 वॻे गवर्नर हाउस कोयटा में थींदी। सदर जी चूंड लाइ क़ौमी असेंबली ऐं चइनी सूबाई असेंबलियुनि में 9 मार्च ते पोलिंग थींदी। आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी ऐं नून लीग समेत इतिहादनि जो सदारती उम्मीदवार नामज़द। सुन्नी इतिहाद काउंसिल महमूद खान अचकज़ई खे सदारती नामज़द करे छॾियो। PTI अॻवान बैरिस्टर गोहर सुन्नी इतिहाद काउंसिल तरफ़ां महमूद खान अचकज़ई जे नामज़दगी जी तस्दीक़ करे छॾी। पीपल्स पार्टी अॻवान फारूक एच नाइक आसिफ अली ज़रदारी जा नामज़दगी काग़ज़ इस्लामाबाद हाई कोर्ट में जमा कराए छॾिया। बिलावल भुट्टो ज़रदारी आसिफ अली ज़रदारी जी तजवीज़ ऐं फारूक एच नाइक ताईद कंदड़ आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह आसिफ अली ज़रदारी जी सदारती उम्मीदवार तौरु नामज़दगी काग़ज़ जमा कराए छॾिया। वॾो वज़ीर पीपल्स पार्टी अॻवान निसार खोड़ो, शर्जी रेना मेमर, नादिर मक्सी ऐं ॿियनि सां गॾु हाई कोर्ट पहुतो। नामज़दगी फॉर्म सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अकील अहमद आबासी वटि जमा कराया विया। वॾे वज़ीर चयो आहे त सदारती उम्मीदवार आसिफ अली ज़रदारी जा काग़ज़ जमा कराया विया आहिनि। सदारती चूंडुनि में MQM खां बि वोट वठंदासीं। अली अमीन गंडापुर जे ख़िताब मां मालूम थिए थो त संदसि पार्टीअ जी गाइडलाइन कहिड़ी आहे। वज़ीर आज़म जे उहिदे लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराया वेंदा। जांच पड़ताल बि अॼु ई मुकमल थींदी। सुभाणे इतिहादी जमायतुनि जे उम्मीदवार शहबाज शरीफ़ ऐं सुन्नी इतिहाद काउंसिल जे उमर अयूब विच में मुक़ाबिलो थींदो। इसराइली फोर्सेस जो गज़ा में ज़ुल्म जारी। हमलनि में वधीक 196 फ़लस्तीनी शहीद, 920 ज़ख़्मी। गज़ा जी अस्पताल में गज़ाई खोड़ जो शिकार वधीक 4 ॿारड़ा फौत। अंग वधी 10 थी वियो। इसराइली हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 30,228 थी वियो। 71,377 ज़ख़्मी थी चुका। इसराइली फ़ौज जी बमबारीअ सबबि 7 इसराइली क़ैदी बि मारिजी विया। शाम में घर ते हमले में ईरानी पासदारान इनक़लाब जे अॻवान समेत 3 माण्हू मारिजी विया। घोटकी में घरू अणबख्ता मुड़स हथां ज़ाल क़त्ल। सूमरा मोहल्ले में जवाबदार साहिबा सूमरो खे घुटा ॾेई क़त्ल करण बाद फरार थी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल पहुचायो। मक़तूलनि जे वालिद जो चवणु आहे त नाठी मोहम्मद अली सूमरो धीअ सां छेड़ो कंदो रहंदो हो। हुन बेगुनाह साहिबा खे घुटा ॾेई क़त्ल करे ज़ुल्म कयो आहे। ओबावड़े भरिसां मुबैना मुक़ाबले में 3 धाड़ेल मारण जी दावा। पुलिस मूजिब राउंती थाणे जी हद में सीपेक जे वेझो मुबैना मुक़ाबले में क़बूल शर, अली मुराद तुर्द ऐं शाह मुराद तुर्द मारिजी विया। ॾोहारनि वटां 2 अदद क्लाशनकोव, G3 ऐं राइफल हथ कई वई आहे। फायरिंग जी ॾेवच में हिकु एहलकार मोहम्मद अमीन चाचर ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो।
घोटकी पुलिस बैठी है अगवा थियल 3 ॼणनि खे मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा। एसएसपी घोटकी मूजिब ख़ालिद हुसैन जट आकिब ऐं आतिफ खे कचे में टारगेटेड ऑपरेशन करे बाज़ियाब करायो वियो। इतला मिलियो त ॾोहारी मुख्फ़ी खे हिक हंध खां ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया आहिनि। डीएसपी पुलिस ऐं डेंजर जी वॾी नफ़री साण करे पहुतो त हथियारबंदनि फायरिंग शुरू करे ॾिनी। जवाबी फायरिंग बाद ॾोहारी मुख़बिन खे छॾे फरार थी विया। खिपरो ऐं भर पासे उड़ीअ जी वबा तेज़ीअ सां पखेड़जण लॻी। मोज़ी मर्ज़ वधीक ॿिनि मासूम भाइरनि जूं हयातियूं कसे वरितियूं। गाजाणी जे रहवासी गोबन कोहलीअ जा 2 पुट 3 वरियनि जो चंदू राम ऐं 1.5 वरियनि जो हरीराम कोहली उड़ीअ विखे फोत थी विया। इलाइक़े वासियुनि पारां सिहत खाते जे इख़्तियारनि खे डॉक्टरनि जूं टीमूं उमाणे ॿारनि खे उड़ीअ खां बचाव जी वैक्सीन कराए संदनि हयातियूं बचाइण जी अपील। रानीपुर जी पिराणी हवेली में क़त्ल थियल नीगरी फातिमा फर्रो जे केस जी ॿुधणी 8 मार्च ताईं मुलतवी। क़त्ल केस में नामज़द मुख्य जवाबदार पीर असद शाह, पीर फयाज़ शाह, बीबी हिना शाह, इम्तियाज़ मिरासी खे दहशतगर्दी टोड़ खैरपुर जी अदालत आंदो पियो। जज नदीम बदल काज़ी मोकल ते हुजण करे केस जी ॿुधणी 8 मार्च ताईं मुलतवी कई वई। जवाबदार खे सख़्त सिक्योरिटी में सेंट्रल जेल नियो वियो। ऐं बरसात वसाईंदड़ हवा जो घटि दबाव वारो सिस्टम कराची मां निकिरी वियो। मौसमियात खाते जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं बरसात खां पोइ सीअ जी शिदत में वाध थी। कराची में बरसात जो को इम्कान नाहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार आऊं दुआ भुट्टो। हेडलाइन तव्हां ॾिठियूं। तफ़सीली ख़बरूं हिन शॉर्ट ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो।